अहम ख़बर शेयर कंदासीं। लालू रैंक में दीवार किरण सबब नीगर फौत थी वियो आहे। अवांखे ॿुधायूं 10 वरनि जो अब्दुल वाहब बिरोही रांदि करे रहियो त ओचितो भित किरी पई। फौती नीगर पंहिंजे नानाणनि वटि घुमण आयल हो। नाज़रीन, अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे लालू रैंक में, जिते दीवार किरण सबब नीगर फौत थी वियो आहे। अवांखे ॿुधायूं 10 वरनि जो अब्दुल वाहब बिरोही रांदि करे रहियो हो त ओचितो भित किरी पई। फौती नीगर पंहिंजे नानाणनि वटि घुमण आयल हो। लालू रैंक में दीवार किरण सबब नीगर फौत थी वियो आहे। अवांखे ॿुधायूं 10 वरनि जो अब्दुल वाहब बिरोही रांदि करे रहियो हो त ओचितो भित किरी पई। फौती नीगर पंहिंजे नानाणनि वटि घुमण आयल हो। नाज़रीन, लालू रैंक में दीवार किरण सबब नीगर फौत थी वियो आहे। अवांखे ॿुधायूं 10 वरनि जो अब्दुल वाहब बिरोही रांदि करे रहियो हो त ओचितो भित किरी पई। अवांखे ॿुधायूं फौती नीगर पंहिंजे नानाणनि वटि घुमण आयल हो। इन जा तफ़सील मालूम कयूं था। असां राब्तो कयो आहे धरती टीवी जे रिपोर्टर राणो ख़ान मुगेरी सां। राणो ख़ान, अपडेट कजो। जी, जीअं त लालू रैंक जे भरिसां लालू रैंक खां 3 किलोमीटर जे फ़ासिले ते ॻोठ आहे जाड़ावा होता, उते जो आहे 10 साला मासूम नीगर अब्दुल वहाब पुट अब्दुल नबी बिरोही, जेको लालू रैंक भरिसां ॻोठ पेचियो आहे, उते पंहिंजे नानाणनि वटि घुमण लाइ आयल हुयो। त उते घर जे आॻुर ते ॿारनि सां रांदि रूंद खेॾी रहिया हुआ त घर जी भित अचानक किरी पई, जंहिंजे हेठां ही मासूम ॿारड़ो जेको आहे सो दॿिजी फौत थी वियो आहे। अहिड़ी ख़बर पवण ते सॼे घर में ऐं रोज़गारो कोराम मची विया ऐं सॼे ॻोठ में। ठीक है, अपडेट्स लाइ वॾी महिरबानी।